गुल विछाए रहा था ठायूं सकाफत जो था ॾींहणो मल्हायूं अजरक टोपी सभु था पायूं सिंध में सिंधने जो साव आहे कीन थियो कॾहिं पशे मां दुख ॾई तब रिबाई थियो वते कुर्बान वाइदो तो सां करे जे मां फिरां सिंध वञे ईमान रत शहीदन जो बुक में रत शहीदन जो बोली मुझी बाबेणी अला जी असां सिंधी अदबी संगत शाख गुलशन हबीब जो जेको हिते मुशाइरो राग रंग सकाफ़ती प्रोग्राम थी रहियो आहे सो उन में पहुता आहियूं हिते जेके सुबड़ अदीब फनकार पहुता आहिनि अचो त उन्हनि खां पुछूं हिन प्रोग्राम छा चवंदा आहिनि असांजी ख़ासि तौर ते ॿियनि सूबनि जी त ॻाल्हि मां नथी कयां पर पंहिंजी सिंध सूबे जी ॻाल्हि कयां थी त जेके सकाफ़ती प्रोग्राम थियनि था उहे तमामु घणो लाभायता प्रोग्राम आहिनि ऐं उन्हनि में असांखे तमामु घणो लाभ हासिलु थिए थो इन जे करे जो असांजो जेको नओं नसिल ईंदो सो वञे उनखे पंहिंजी सकाफ़त मुतलिक़ तमामु सुठी ॼाण थी मिले ऐं उन सां गॾोगॾु जेको मां अॼु जे प्रोग्राम जी ॻाल्हि कंदमि छो त ॻाल्हि घणी डिघी थी वेंदी मुख़्तसिर कंदे कंदमि त अॼोको जेको असांजी ख़ासि तौर ते ॿियनि सूबनि जी त ॻाल्हि मां नथी कयां पर पंहिंजी सिंध सूबे जी ॻाल्हि कयां थी त जेके सकाफ़ती प्रोग्राम थियनि था उहे तमामु घणो लाभायता प्रोग्राम आहिनि ऐं उन्हनि में असांखे तमामु घणो लाभ हासिलु थिए थो इन जे करे जो असांजो जेको नओं नसिल ईंदो सो वञे उनखे पंहिंजी सकाफ़त मुतलिक़ तमामु सुठी ॼाण थी मिले ऐं उन सां गॾोगॾु जेको मां अॼु जे प्रोग्राम जी ॻाल्हि कंदमि छो त ॻाल्हि घणी डिघी थी वेंदी मुख़्तसिर कंदे कंदमि त अॼोको जेको शौरी सघ आहे सिंधी माण्हुनि जे अंदरि उहो वधे थी हिन प्रोग्राम में स्पेशल नौजवान थिए थो ऐं नौजवान जेके सीनियर दोस्त आहिनि शाइर कलाकार ऐं जेके आर्टिस्ट अचनि था उन्हनि खे उन्हनि जे ख़्याल पोइ असांजो गादी जो उन गादी जे हंध में असीं इहो बावर था करायूं बुनियादी तौरु हिन जो थिए थी ऐं हिकिड़ो ख़ुशगवार माहौल बि असां क्रिएट था कयूं मतिलबु पंहिंजे नौजवान नसल लाइ बि पंहिंजे लाइ बि त हिकिड़ो ईद जहिड़ो माहौल थो लॻे सिंधी क़ौम छड़ो छड़ आहे उहा क़ौम गॾिजे थी ऐं पाण में गॾजण सां माण्हुनि जे गॾजण सां सिंधी क़ौम में हिकिड़ी जागरता पैदा थी थिए ऐं हिकिड़ो माण्हुनि खे शऊर मिले थो ऐं मां सम्झां थो त हीअ गुज़िरियल 4 सालनि जे अंदरि असां जेको सिंध जो जाइज़ो वठंदासीं हीअ जेको जागीरदारी निज़ाम में सरमाएदारी निज़ाम में वॾेर के निज़ाम में भोतार के निज़ाम में जेके ॾार पिया आहिनि इहे ॾार ई सिंधी माण्हुनि जे गॾजण जो नतीजो आहे ऐं जेकॾहिं इहो सिलसिलो रहियो त जेका असां जिदोजहद कंदा पिया अचूं सिंध जी आज़ादी जे हवाले सां सिंध जी ख़ुशहाली जे हवाले सां उहो ॾींहुं परे न आहे चोर ॾींहुं जो भाॻिया राति भाॻिया फैसला त माण्हू साॻिया सो असांखे हीअ जदोजहद करणी पवंदी ऐं तॾहिं असांजे ग़रीब खोफला प्रोग्रामनि में असां अख में मिलाए ॻाल्हाईंदा महिरबानियूं अदबी संगत वक़्तु वक़्तु इहा कोशिशि कई आहे त आवाम खे जेका हीअ समाजड़ी क़ौम आहे हिन खे बेदार कजे हीअ ज़ुल्म बरबरियत हीअ जॾहिं केॾांहुं फुर लुट सज़ा लॻो पियो आहे असां हमेशह सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां सिंधी अदबी संगत हमेशह इहा कोशिशि कई आहे त माण्हुनि में हिकु अवेयरनेस पैदा कजे हूअं बि इहो मशहूरु आहे अदबी मक़ौलो आहे त सगारी क़ौम सगारो अदब पैदा करे सघे थी या सगारो अदब सगारी क़ौम पैदा करे सघे थो असांजो अदब इंतिहाई सगारो ऐं शानदार आहे ऐं इनशा ताला क़ौम बि हिकिड़ी सगारी थींदी ऐं क़ौम पंहिंजो बुरो भलो सोचींदी ऐं पंहिंजो बुरो भलो सम्झंदी ऐं हीअ जेके फुर लुट रस्ता आहिनि रस्ता कंदड़ माण्हू आहिनि इन्हनि जी हिकिड़ी रस्ता रोक कंदी ऐं उहा अवेयरनेस लॻभॻि जेका आहे असांजा जेका अदब दोस्त माण्हू आहिनि जेके शाइर आहिनि जेके असांजा सुठा लेखारी आहिनि उहे राह हमवार करण में कोशिशि लॻा पिया हीअ सिंधी अदबी संगत शाख कराची खे आउं जस ॾियां थो जिन अॼु ही पहिरियों प्रोग्राम न कयो आहे पर हीअ मुसलसिल वक़्तनि बे वक़्तनि पंहिंजी सकाफ़त पंहिंजी ॿोली पंहिंजे जेका रूह जी ग़िज़ा आहे म्यूज़िक ऐं उन शाइरी सां
जेके पंहिंजे सिंधी क़ौम खे उजागर कनि पिया, जेके उन्हनि जा हौसला बुलंद कनि पिया ऐं पंहिंजी सकाफ़त खे पंहिंजी सुञाणप बणाइनि था, ऐं उन्हनि खे जस पेश कयां थो। ॾिसो त हीअ सिर्फ़ु सिंधी जेका अदबी संगत आहे, हीअ सिर्फ़ु उनजो किरदारु न आहे, सॼी क़ौम जो किरदारु हिन में गॾियल हुजे। ऐं हीअ जेका सिंधी अदबी संगत हीअ प्रोग्राम खणे थी, हीअ नंढे पैमाने ते न पर हीअ वॾनि पैमाननि ते थियणु खपनि, जेके कराची सोसाइटी में मुख़्तलिफ़ जॻहनि ते थियणु खपनि, त जीअं सिंधी क़ौम पंहिंजी ॿोली, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी तहज़ीब ऐं पंहिंजी जाग्राफिया खे ज़िंदा रखे। साथियो, जय सिंध। चोर ॾींहं जो भाॻिया, राति भाॻिया, फ़ैसले ते वियासीं त माण्हू साॻिया। सो असांखे हीअ जदोजहद करणी पवंदी ऐं तॾहिं असांजे ग़रीब ख़ौफ़ प्रोग्रामनि में असां अख में मिलाए ॻाल्हाईंदा। महिरबानी। केतिरो मजबूर थे इंसान थो, प्यार में करणो पए छा छा न थो। मुझे ट्रैक था लाया तव्हांखे। केतिरो मजबूर थे इंसान थो, प्यार में करणो पए छा छा न थो, ऐं दी दवा मतलूब में दिल जी खुतल है। की न की अख ते चढ़े नुक़सान थो। कुझु कुआड़ ॾिठो वेंदो। दी दवा मतलूब में दिल जी खुतल, की न की अख ते चढ़े नुक़सान थो, ऐं महकशन ते हीस थो ज़ाहिद करी। महकशन ते हीस थो ज़ाहिद करी, बख़्तवारनि खे मिले पैमान थो, ऐं नारवा रोइण अज़ीज़न खे लॻे। नारवा रोइण अज़ीज़न खे लॻे, ॿियो त मुर्कण जो बि थी पैमान थो, ॿियो त मुर्कण जो बि थिए अरमान थो, ऐं या ख़ुदा ख़ूब थियो जग जो निज़ाम, या ख़ुदा ख़ूब थियो जग जो निज़ाम। आबरू आ मुल विकामे नाल थो, ऐं को मसीत में मौलवी जा कम ॾिसे, अख तालिब में पढ़ाए कुरान थो। को मसीत में मौलवी जा कम ॾिसे, अख तालिब में पढ़ाए कुरान थो, ऐं की न थियो कॾहिं पशेमां ॾुख ॾेई। की न थियो कॾहिं पशेमां ॾुख ॾेई, तब रिबाई थियो वते कुर्बान थो। जी पंहिंजो सिंधी अदबी संगत गुलशन हदीद कराची शाख पारां जेको मुशाइरो ऐं राग रंग जो प्रोग्राम ठाहियो हुयो, सो हिते जेके पंहिंजो अदीब, शाइर, दानिशवर ऐं फनकार आया आहिनि, सो हुननि जो इहो चवणु हो त पंहिंजो हिते जेके प्रोग्राम मुशाइरा ऐं जेका राग रंग थी रहिया आहिनि, इन्हनि में तमामु बहितरीनु हिकु सिंध लेवल ते ऐं सिंधी माण्हुनि खे जेको मैसेज मिले थो, इहो तमामु हिकिड़ो बहितरीनु कमु आहे। फारूक गंगवार, सोच टीवी, कराची।